जामे मस्जिद काजिनवारी में नूर मुस्तफ़ा मस्जिद में पंहिंजे सोने महबूब करीम रऊफ़ुर रहीम सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जिन जो मीलाद पाक ऐं हज़रत गौसुल आज़म पीराने पीर दस्तगीर रहमतुल्लाहि ताला अलैह जिन जी यारही शरीफ बिलखुसूस बेउनवान शान सहाबा रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन नसीब फरमायो आहे। अल्लाह जल्ल जलालहू असां सभिनी जी हाज़िरी पंहिंजी बारगाह में पंहिंजे सोने हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी दरबार में सहाबा इकराम अहल बैत अतहार रिदवानुल्लाहि ताला अलैहिम अजमईन खुसूसियत से हज़रत गौस पाक साईं जी दरगाह पाक में कबूलियत जो शर्फ नसीब फरमाए। बाबरकत महफिल में कसीर तादाद में उलमा इकराम हुफ़ाज़ इज़ाम बिलखुसूस सादात सगोरा मुअज़्ज़ज़ीन नात ख़ान अव्वाम अहले सुन्नत जलवा अफरोज़ आहिन। बिलखुसूस मीर महफिल सदर मजलिस मुहतरमुल मकाम पीर तरीक़त हज़रत किबला साईं अली मोहम्मद जान नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुमुल आलिया शेरे दादू हज़रत अल्लामा किबला साईं अब्दुल वहीद नक्शबंदी मुजद्दिदी दामत बरकातुहुमुल आलिया खतीब अहले सुन्नत अल्लामा मौलाना साईं मोहम्मद अज़ीम सिकंदरी कादरी दामत बरकातुहुमुल आलिया साईं किबला साईं असांजे सिरन जा ताज आले सुन्नत व जमायत जा सहारा ऐं भरझला सैयद सगोरा सैयद भी हुजन आलिम भी हुजन कारी भी हुजन हाफिज भी हुजन सभिन नेमतन से अल्लाह ताला किबला साईं सैयद मकबूल अमन शाह साहब जिन खे नवाज़ियो आहे। मेहरबानी फरमाए असांजी महफिल पाक के चार चंड लगायूं दुआ जे लाए तशरीफ़ फरमा थिया इंशाअल्लाह ताला सादात सगोरन जी दुआन सां ऐं उलमा इकराम जी इल्म जी रोशनी सां अल्लाह कंदो त ही असांजो हिन दुनिया जो सफ़र भी आख़िरत जो सफ़र भी आसान थी पवंदो। खुसूसियत सां साईं किबला सैयद खुर्शीद अमन शाह साहब जिन जलवा फरोज़ आहिन साईं जन जी मेहरबानी कुर्ब सामूं वेही दुआउनि सां निगाहन सां नवाज़े रहिया आहिनि। कसीर तादाद में उलमा इकराम हुफ़ाज़ इज़ाम इन बाबरकत महफिल में तशरीफ़ फरमा थिया। दुआ गुआयूं मुहतरमुल मकाम जनाब वडेरा भाऊ अब्दुल हमीद साहिब जा उन्हीं जा जितरा भी साथी हिन सफ़र जा वफ़ादार साथी आहिनि उन्हें सभिनी जा दुआ गो अल्लाह जल जलालहू अजो की हिन बाबरकत महफिल जे सजाइण ते खेन अजर अज़ीम अता फरमाए।
रब्बुल आलमीन हिन मस्जिद के मस्जिद जे खिदमतगारन के बिलखुसूस इमाम साहिब क़िबला मुफ्ती साहिब जिन के शादई आबाद फरमाए। सब खां पहिरियां जिं त मौलाना मोहम्मद सादिक साहिब जिन मुतवली जे तरफ खां हुकुम फरमायो त सब खां पहिरियां तौहीद बारी तआला ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला जी मेहरबानी बयान कई वञे। ऐं तक़रीबन मुझे पंहिंजे तकरीर जो अंदाज भी अहिड़ो ही हूंदो आहे। असां सभई अल्लाह जा बाना आहियूं। वो असांजो ख़ालिक ऐं मालिक ऐं रज़ाक ऐं असांजी तक़दीर लिखण वारो आहे। उन असांखे ज़िंदगी ॾिनी आहे, उन असांखे हयाती ॾिनी आहे, उन असांखे रिज़्क ॾिनो आहे ऐं ॾींदो इज़तूं ॾिनियूं अथसि। काइनात जो ज़र्रो ज़र्रो जब चीज़ हिन दुनिया जे आखिरत जे अंदर ज़मीन में आसमानन में अल्लाह पैदा कया सब अल्लाह जा बाना आहिनि। और बी ॻाल्हि आहे त केरु अल्लाह खे पंहिंजो रब मने थो या नथो मने, पर आहिनि सभई अल्लाह जा बाना। वरी जेके मञनि था उन्हनि जे अंदर भी अल्लाह सुब्हानहू व तआला दर्जा रखिया आहिनि। हिकिड़नि खे अल्लाह सुब्हानहू व तआला नुबुवत जा ताज पाराया आहिनि, किन खे शहादत जा वॻा पाराया, किन खे इल्म जूं दिस्तारूं अता फरमाया, किन जा अहिड़ा सीना साफ़ रखियईं जो सॼे कुरान करीम खे पंहिंजे दिल जे अंदर याद करे महफूज़ कयऊं। किन जूं दिलियूं पंहिंजे ज़िक्र जे लाइ अल्लाह ताला बनायूं, जो हर वक्त उन्हनि जूं दिलियूं पंहिंजे अल्लाह जी याद में मसरूफ़ लॻियूं पयूं आहिनि। इहे अल्लाह सुब्हानहू व तआला पाण चूंडिया, वरी उन्हनि खे तौफीक भी पाण ॾिनई इन्हनि अमलनि जी, नेक अमल करण जी तौफीक भी पाण ॾिनई। वरी उन्हनि खे अल्लाह तबारक व तआला करामतूं ॾेई करे उन्हनि जूं दुआऊं क़बूल करे हिन दुनिया में अल्लाह ताला उन्हनि जूं इज़तूं वधाए छॾियूं आहिनि। ऐं उन्हनि खे असां गुनहगारनि जे लाइ मशअले राहे हिदायत बनायो आहे। त उन्हनि खे ॾिसो, नबीयन खे ॾिसो, सिद्दीकन खे ॾिसो, शहीदन खे ॾिसो, सालिहीन खे ॾिसो, उलमा रब्बानीयीन औलिया कामिलीन जी ज़िंदगी पाक खे ॾिसो त हुननि कीअं ज़िंदगी गुज़ारी आहे ऐं कीअं अल्लाह ताला जा क़ुर्ब हासिल कया अथनि। अल्लाह यजतबी इलैहि मन यशा व यहदी इलैहि मन युनीब। अल्लाह सुब्हानहू व तआला जंहिंखे वणे उन्हीं खे पंहिंजे तरफ़ चूंडींदो आहे, पंहिंजे लाइ उन्हनि खे चूंडींदो आहे। उहा अज़ल में अल्लाह जी चूंड थियल आहे। जेके अंबिया इकराम अलैहिस्सलाम ऐं उहे औलिया कामिलीन जेके ॼमंदे ई जाम हूंदा आहिनि, अल्लाह सुब्हानहू व तआला अॻ में ई उन्हनि खे चूंडे छॾियो। व यहदी इलैहि मन युनीब, ऐं जंहिं इनाबत इख्तियार कई, मोटी पियो आहे, गुनाहनि में हुओ, बुरनि कमनि में हुओ, फासिक फाजिर हुओ, पर हुनखे किथां रंग लॻो, कंहिंजी सोहबत लॻी, कंहिंजो चवण वरतई, अल्लाह उनखे हिदायत जो रस्तो पियो ॾेखारे। जॾहिं हू तौबह ताइब थी अल्लाह जो रस्तो वठे थो त रब करीम जल जलाली भी फरमाए थो त असां भी उनखे हिदायत वारो रस्तो ॾेखारींदा आहियूं। ये अल्लाह जल जलालहू जी मेहरबानी आहे, सब उन्हीं जी करम नवाज़ी आहे।
असा के सेहत दिनई आ उन्हीं जी करम नवाजी आ, इज्जतूं दिनई उन्हीं जी करम नवाजी आ। दियण वारो हिकड़ो ही दातार आहे, उनसा को भी बाह बेली बियो कोन्हे को, वो अकेलो खालिक आ। ही धरती अकेले ठायई, ही आसमान अकेले ठायई, ही अर्श मुअल्ला अकेले पैदा फरमाई, ही सिज चंद्र मलाइका इंसान सभई पंहिंजी मर्जी इख्तियार अकेलो उनके पैदा फरमाए, रुगो हुक्म कंदो वयो, इन्नमा अमरुहु इज़ा अराद शैअन अन यक़ूल लहु कुन फयकून। अल्लाह जो त कम ही आ, के भी शइ जे ठहण जो इरादो कंदो आ, रुगो चवंदो आ थियो त उहा शइ ओडी महिल जो ओडी महिल थी पवंदी आहे। असा के कंहिं शइ जे ठाहण जे लाइ वॾा मटीरियल गॾु करणा पवंदा आहिनि, मेहनतूं ऐं जोहद करणा पवंदा आहिनि, पर अल्लाह सुब्हानहु व तआला जे लाइ का बि तकलीफ़ न आहे। हुनजे रुगो इरशाद जो मुंतज़िर, ही पूरी मखलूक जे इंतज़ार जो मुंतज़िर हूंदी आहे, हू फरमाईंदो वेंदो आहे, अल्लाह जल जलालु जे इरशाद सां उहा शइ ठहंदी वेंदी आहे। उहा ॿी ॻाल्हि आहे त ठहण वारो अल्लाह, ॾियण वारो अल्लाह, लाहण वारो अल्लाह, अता करण वारो अल्लाह, बख्शण वारो अल्लाह, खलकण वारो अल्लाह, मारण जियारण वारो अल्लाह, हिसाब वठण वारो भी अल्लाह, बख्शण वारो भी अल्लाह। पर उन बान्हे यानी मखलूक ऐं पंहिंजे विच में एक खास वसीला भी रब करीम पैदा फरमाया है। अल्लाह के वसीलन की जरूरत ना है, के वसीले जी अल्लाह की जरूरत ना है, पर मखलूक के अल्लाह ताईं पहुंचण जे लाए वसीले जी जरूरत है। वसीलो माना जरियो, वो अहिड़ा जरिया अल्लाह सुब्हानहु व तआला पो पैदा फरमाया आहिनि जो जेकॾहिं उन्हनि जी दामन खे मज़बूती सां वठिजे ऐं उन्हनि जे फरमान ते अमल कजे, हू जेको तरीक़ो ॾिसनि था उन तरीक़े ते माण्हू अमल कंदो रहे, त इन्हनि जे ई वसीले सां अल्लाह ताला पंहिंजी ज़ात ताईं बान्हे खे पहुचाए छॾींदो आहे। कंहिंखे बख़्शे छॾींदो आहे, कंहिंखे इनायतूं कंदो आहे, कंहिंखे ज़िंदगियूं ॾींदो आहे, कंहिंखे मुआई जहिड़ा करे छॾींदो आहे। उन्हनि जूं वरी दुआऊं पंहिंजी दरबार में क़बूल भी फरमाए। उहो अकेलो अल्लाह, को उन सां शरीक न, उनजी ज़ात में, उनजी सिफ़ात में, उनजी इबादत जे अंदर को भी शरीक न आहे। वो अज़ली ऐं अबदी आहे, त हुनजूं सिफ़ात भी अज़ली ऐं अबदी आहे। वो हमेशा खां वठी आहे, जॾहिं कायनात न हुई त भी अल्लाह हुओ, ऐं वरी कायनात आहे त भी अल्लाह आहे। वरी जॾहिं कुल चीज़ फना थी वेंदी, वयबका वजहु रब्बिका ज़ुल जलाली वल इकराम, अकेलो अल्लाह वरी भी कायम आहे। न उनके मथा ज़मानो गुजरंदो आहे, न उनके मथा का ज़माने जी का चीज़ असर कंदी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला जी ज़ात बरकात अकेलो वहदहू ला शरीक लहू आहे। हुन पंहिंजी कायनात जे विच में वसीलो उज़मा जंहिंखे बनायो आहे, वो तुंहिंजो नबी आहे, उहो मुंहिंजो नबी आहे, उहो नबीयनि जो नबी आहे, वो पूरी मखलूक जो अकेलो नबी आहे। अल्लाह सुब्हानहु व तआला सभिनी इंसाननि जे लाइ हिकिड़ो ही रसूल काफ़ी करे मोकिलियो आहे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर, दरबार आलिया विहड़ शरीफ, जमायत अहले सुन्नत, उलमा अहले सुन्नत। मेहरबान, वो अकेलो अल्लाह सुब्हानहु व तआला है, जेको सभिनी जो खालिक ऐं मालिक आहे, दुआउनि जे क़बूल करण वारो आहे। वो दुआऊं क़बूल फरमाईंदो आहे। बानो पंहिंजे रब खे अर्ज़ करे त ॾिसे, जॾहिं बानो पंहिंजे रब खे अर्ज़ कंदो आहे, दुआ कंदो आहे, त पोइ बाने ऐं अल्लाह जे विच में ॿियो केरु न हूंदो आहे। तेज न हले न त थोड़ी देर खणी बंदि करे छॾियो, छा कजे, ॿाहिरि कढो आहे त सुठे नमूने सां कुझु बयान थी सघे।
एडी सर्दी कान्हे को अंदर। बहरहाल अल्लाह सुब्हानहु व तआला असां सभिनी के दुनिया आखिरत जे कब्र जे गर्मिन का महफूज फरमाए। आमीन चो दोस्तो। मां अर्ज पे कया वो अकेलो अल्लाह सुब्हानहु व तआला जी जात बाबरकात जेको खालिक कायनात आहे ऐं पूरी मखलूक जो अकेलो अकेलो रब आहे। असां सब उन जा बाना आहियूं। जॾहिं असां अल्लाह जल जलालू के अर्ज कंदा आहियूं, दुआ घुरंदा आहियूं त ॿियो केर ॿुधे न ॿुधे पर हू समीउम बसीर दुआऊं ॿुधण वारो आहे। असां दुआ ज़ुबान सां था घुरूं, पहिरियां असांजे दिल में ॻाल्हि ईंदी आहे त ही ॻाल्हि मां अल्लाह के अर्ज कयां, ही दुआ मां घुरां। दिल खां ज़ुबान ताईं इहा दुआ पोथी अचे, पहिरियां असांजे अल्लाह जी दरबार में पहुची वेंदी आहे। इन्नल्लाह यहूलु बैनल मर्इ व क़ल्बिहि, बेशक अल्लाह तबारक व तआला माण्हू ऐं उनी जे दिल जे विच में आहे। ॿुधा त माण्हू दिल माण्हू खां केतिरी परे आहे। दिल त माण्हू जे अंदर मौजूद आहे, पर अल्लाह तो फरमाए त माण्हू ऐं उनी जी दिल, मतलब ही आहे त दिल केतरी माण्हू के वेझे आ। रब तो फरमाए त मां इन्ही खां भी तोखे वेझो आहियां। दिल के जिस्म केतरो वेझो आ, अल्लाह तो फरमाए त न जिस्म खां भी वधीक मां वेझो आहियां। व नहनु अक़रबु इलैहि मिन हब्लिल वरीद, ऐं असां इन्ही जे तरफ साह जी रग खां भी वधीक वेझा आहियूं। असां जिंदा आहियूं साह जे करे। असां सां साह आहे त असां जिंदा आहियूं। इहो साह महफूज़ आहे रग जे करे। जेकॾहिं रग डैमेज थी वञे, बंद थी वञे, साह निकिरी वेंदो, ओचितो माण्हू को मरी पवंदो। अबा छा थी पियो? अटैक पइजी वियो, दिल बीही वई। अबा साह वारी रग हिंदी बंद थी वई, माण्हू मरी पियो। असां जहिड़ा आहियूं साह जे करे। असांखे साह हलाए रहियो आहे अल्लाह जे हुकुम सां। इहो साह हली रहियो आहे उन रग जे अंदर। अल्लाह तो फरमाए त ने रग खां भी वधीक मां तव्हांखे वेझो आहियां। व इज़ा सअलक इबादी अन्नी फ़इन्नी क़रीब। अल्लाह जल्ल जलालु फरमाए तो मुझा सोना हबीब सल्लल्लाहु तआला अलैहि वसल्लम, व इज़ा सअलक इबादी अन्नी, जॾहिं मुंहिंजा बाना तव्हां खां मुंहिंजे बाबत पुछा कनि, मुझे बारे में त मुझा बाना तव्हां खां पुछा कनि, तव्हां खां सुवाल कनि। सोना तव्हां असांखे अल्लाह जे आॾो झुकायो था, हिकिड़े अल्लाह जी तौहीद जो कलमो पढ़ायो था, उन्ही जो शान तव्हां असांखे ॿुधायो था। उहो अल्लाह काथे आहे? जॾहिं तव्हां खां मुंहिंजा बाना मुंहिंजे बारे में पुछा कनि, फ़इन्नी करीब, त पोइ बेशक मां वेझो आहियां। त पोइ बेशक मां वेझो आहियां। उलमा इकराम मुंहिंजी ॻाल्हि के समझंदा। अल्लाह जल जलालो फरमायो फ़इन्नी करीब, लफ्ज़े फ़ा जो अल्लाह तबारक व तआला जज़ा जे मथां दाख़िल फरमाई आहे। इस खां जो शर्त शुरू थियो आहे। जॾहिं मुंहिंजा बाना तव्हां खां मुंहिंजे बारे में पुछा कनि, फ़इन्नी, त पोइ मां करीब आहियां। छा मतिलब आहे? त फ़ा ताक़ीबी आहे, जेका तराखी के घुरंदी आहे,
आहे पर घणी तराखी न होंदी आहे। ही मुंहिंजा लफ़्ज़ ख़ास उलमा इकराम जे लाइ आहिनि। अवाम जे सम्झ खां थोरो मथे आहे। आलिम सगोरा इन ॻाल्हि खे सम्झंदा। हाणे जेको नतीजो निकिरे थो सभई ॻाल्हि सम्झी वेंदा। अल्लाह तबारक व तआला पहिरियां शर्त लगायो जॾहिं मुंहिंजा बाना तव्हां खां मुंहिंजे बाबति पुछा कनि फ़इन्नी क़रीब त उन्हीं जो जवाब थो अल्लाह ॾिए, जज़ा थो रब ॾिए। फ़इन्नी क़रीब त पोइ मां वेझो आहियां। हे कंहिंजी जज़ा है सुवाल जी जज़ा कंहिंखां थो सुवाल थिए। अल्लाह तबारक व तआला फरमाए थो ओ मुंहिंजा सुहिणा जॾहिं मुंहिंजा बाना तव्हां वटि अचनि, तव्हांजी दरबार में अचनि, तव्हांजे आॾो अचनि, अची करे पोइ मुंहिंजी मार्फत तव्हां खां वठल मुंहिंजे बारे में पुछा कनि त अल्लाह काथे आहे, त पोइ जॾहिं तव्हां खां सुवाल कयूं यानी तव्हांजी दरबार में जेके आया सो अल्लाह जे क़रीब थी विया। क़रीब त पोइ मां उन्हनि जे वेझो आहियां। जॾहिं तव्हां वटि अचनि तव्हां खां पुछा कनि त पोइ मां उन्हनि खे वेझो आहियां। हिकिड़ो तसव्वुफ़ जो नुक़्तो जेको मूं विच में बयानु कयो। अल्लाह करीम जल जलालु इरशाद फरमायो ओ मुंहिंजा हबीब जॾहिं मुंहिंजा बाना मुंहिंजे बाबति तव्हां खां सुवाल कनि फ़इन्नी क़रीब उजीब दअवत दाई इज़ा मां पंहिंजे बाने जे क़रीब हूंदो आहियां। बानो जॾहिं बि मूंखां दुआ वठंदो आहे, मूंखां दुआ घुरंदो आहे, मूंखे सॾु कंदो आहे त मां उन सॾींदड़नि जा सॾ ॿुधंदो आहियां। मां उन्हनि जी दुआ क़बूल कंदो आहियां, उन्हनि खे जवाब ॾींदो आहियां। हू मूंखे सॾु कंदो आहे, चवंदो आहे ए अल्लाह, चवंदो आहे या रब्बल आलमीन, चवंदो आहे त या अरहमर राहिमीन। मूंखे सॾु कंदो आहे त मां उन खे जवाब ॾींदो आहियां। हदीस पाक में आयो बानो हिकिड़ो दफ़ो अल्लाह खे सॾु करे अल्लाह जल जलालो 70 दफ़ा चवंदो आहे त जीअ चवई बाना मां जीअ चवाए, जीअ चवाए बाना जीअ चवाए। उहो ॿुधण वारो, उहो ॾिसण वारो, उहो ॾियण वारो आहे सोने लाल लतीफ़ सरकार साईं रहमतुल्लाहि ताला अलैहि जल। अल्लाह तबारक व तआला जी दरबार में अर्ज़ कयो त मौला दातार त तूं बिया मिड़ई मंगना, मंगना माना घुरण वारा, या अल्लाह ॾियण वारो तूं आ, सभई तोखां घुरण वारा आहिनि। नेक परहेज़गार गुनहगार सभिनी जा हथ तुंहिंजी दरबार में, सभिनी जूं उम्मीदूं तुंहिंजी दरबार सां वाबस्ता आहिनि। बिटई सरकार सही रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन इरशाद फरमायो मौला दातार त तूं बिया मिड़ई मंगना, मीह भी मुताइता वसन पर सदा वसी तू, मौला मथा मो बुढ़ो मलाहिम बाझो। या अल्लाह जेका तुंहिंजी बाझ आहे इहो बाझ वारो बुढ़ो मुखां परे न फरमाए जाए। ओ अल्लाह जल जलालू सभिनी जो अकेलो खालिक अकेलो मालिक आहे। हाणे रब करीम जल जलालू तो इरशाद फरमाए इन्नमा वलियुकुमुल्लाह, असल ॻाल्हि ही आहे त तव्हांजो दोस्त अल्लाह आहे। अल्लाह तो फरमाता असल गाल ही आ, इन्नमा मफहूमा त असल गाल ही आ। इन खां बाद मां काफिया अचे त मफहूम माना इहा थींदी आ, जुज़ई नेस्त मफहूमा असल गाल ही आ त तव्हांजो दोस्त अल्लाह आहे। केरा असांजो दोस्त ॻाल्हायो, केरा असांजो दोस्त? अल्लाह असांजो दोस्त आ।
रब करीम जल जलालो फरमाए थो मां तमा जो दोस्त आया अबा दोस्त वो कबो आज को वफादार हो जे दोस्त वो कबो आज को दुखे ही सुखे वक्त में कम अचे दोस्त वो कबो आज को हमेशा पाण सा गड हो जे जेको जुदाई करे वने परे थी वने वो केड़ो दोस्त आहे तंजे करे भिटई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि जन इरशाद फरमायो त देसी दोस्त कजल परदेसी कहड़ा पिरी दोस्त कजे त देश वारो कजे परदेसी सा दिल न लगाए जे देश पंजो वजूद आहिन वजूद जे अंदर जको यारा दिल उनी साण लगा हिन वजूद का परे जको सो परदेसी या धारे साण दिल न लगाए जाए बेटई सरकार सईदा फरमाए थी देसी दोस्त कजल परदेसी कहड़ा पिरी लजो लाडाणो कयो हु त पंहिंजे देश वञन पो पुजाणा पिरियल कजे बस बभोर खां नारे तकबीर नारे रिसालत नारे तहकीक नारे हैदरी तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया विहड़ शरीफ हज़रत मुर्शिद साहिब मुफ्ती खलील अहमद जान जमायत अहले सुन्नत दोस्त हो कजे जेको गड होजे हाणे अल्लाह सुब्हानो व तआला पे इरशाद फरमाए तबाना मां तुझो दोस्त आया मूसाण मोहब्बत कर मूसाण मोहब्बत कंदे मां तो सा वफादार आया घड़ी भी तो खां परे कोन थींदो आया व हुवा मअकुम ऐनमा कुंतुम वो तमा साण गड्डा तमा खणी काथे भी हुजो घर में हुजो मस्जिद में हुजो अकेला हुजो माणन में हुजो बाजार में हुजो कब्र में हुजो क़यामत में हुजो दुनिया में हुजो माउ जे पेट में हुजो आलमुल अरवाह में हुजो या तमा जे जिस्म जा जुज़ा मिट्टी में मिलिया पिया आहिनि पर वहो मअकुम उहो त तमा सां गड्डा है वो तमा खां जुदा ना है उन यार सा दिल लगा जको तो साण गड्डा है तो खान परे कोने को अल्लाह तबारक व तआला इरशाद फरमायो फअइनमा तुवल्लु फसम्मा वजहुल्लाह काडे भी खणी तमा फिरो जेडा रुख कंदो ओडा तमा जो रब सामो आहे ओला ओभर उत्तर दखण जमीन आसमान केड़े भी पासे पंजो रुख कयो हजरत भिटाई सरकार से रहमतुल्लाहि ताला अलैहि इन सबनी आयतन मुबारकन के सामू रखी करे तर्जमानी फरमाई ब दफा जोर सा सुभान अल्लाह चोत बुधाया सही फरमायो तो हो त तुंजी हंज में हो त तुझे अंदर में आ हो त तुझी हंज में तू कुछ को पई वफी अनफुसिकुम अफला तुबसिरून सोचे कर सही कदहीं कान वई हो त गोलण हट दे यक कसर दर लख हिकड़ी जाया लखे दरवाजा था बेशुमार उन अंदर दरियूं लगियूं पयूं आहिनि हिकड़ी कायनात कई जलवा हिंजे अंदर उन यार जा मौजूद आहिनि बेटई सरकार सही था फरमाए त यक कसर दर लख कोड़े मंझस गिड़खियों पोचे डा कया परख तेडा सजन साम हो फअइनमा तुवल्लु फसम्मा वजहुल्लाह काडे भी खणी फिरो ओडा तमा जो अल्लाह सामो आहे कदर गड भी आ वफादार भी आ हर हाल में बुधण दिसण वारो आ तो हक त इनी जो आ त इनी अल्लाह साण मोहब्बत कजे इनी
सां जा हक़ है मोहब्बत जो, इन्हीं सां यारी जो हक़ है, दिल जो हक़ उन्हीं अल्लाह जे लाए जो खालिक भी हो मालिक भी हो। दिल लगायो पंहिंजे मालिक सां, दिल लगायो पंहिंजे रब करीम जल जलालू सां जेको असांजो मालिक खालिक है। मुंहिंजा दोस्तो ही दुनिया बेवफा, दुनिया जा माण्हू दुनियादार बेवफा, ओ अल्लाह वफादार है। रब तो फरमाए हिकिड़ो मां न ॿियो भी यार तव्हां खे ॿुधायां थो। सुभान सुभान डले थो। हाँ माशाअल्लाह माशाअल्लाह। मां अर्ज़ पे कयो अल्लाह सुब्हानहू व तआला फरमायो हिकिड़ो मां न बल्कि मां त तव्हांजो दोस्त आहियां। वली माना मददगार, वली माना दोस्त, वली माना वेझो, वली माना वारिस। मां तव्हांजे वेझो आहियां, मां तव्हांजो मददगार आहियां, मां तव्हांजो दोस्त आहियां, मां तव्हांजो वारिस आहियां। अल्लाह सुब्हानहू व तआला पे इरशाद फरमाए त मां त तव्हांजो दोस्त आहियां, पर इन्नमा वलियुकुमुल्लाहु व रसूल। रसूल भी तव्हांजो दोस्त आहे, उन्हें जे रसूल साण भी दिल लगायो, उन्हें जे रसूल साण मोहब्बत कयो, उन्हें जे रसूल साण प्यार कयो। वो प्यार जो हकदार आ, मोहब्बत जो हकदार आ, अवां जे दिल लगाइण जो वधीक हकदार मदीने वारो घोट आहे। उन्हें सां दिल लगायो वफादार आ, तव्हां खां जुदा न थींदो। नबी औला बिल मुमिनीन मिन अनफुसिहिम। अल्लाह सुब्हानहू व तआला इरशाद फरमायो मुझो सुनो पाक नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मोमिनन के संदन साह खां भी वधीक वेझो आहे, साह खां भी वधीक पाण असां खे वेझा आहिनि। मुंहिंजा दोस्तो इन्हीं सां रब थो फरमाए दिल लगा, इहो एॾो त वफ़ादार आहे, एॾी त तव्हां सां मोहब्बत करण वारो आहे। अमां ॼावाई कोन आयो, अॻु में ई तव्हांजे बख़्शिश जे लाइ रब जी दरबार में दुआऊं करे रहियो आहे। तव्हांजो पी कोन जाओ, असांजो ॾाॾो कोन जाओ, बड़ ॾाॾो तड़ ॾाॾो कोन जाओ, सिलसिलो सॼो खणी खणी वञो मुंहिंजा दोस्तो, पर वो वफादार नबी अॻु में ई असांजे लाइ दुआ फरमाए रहिया आहिनि। अल्लाह करीम जल जलालहू इरशाद फरमायो लक़द जाअकुम रसूलुम मिन अनफुसिकुम अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम हरीसुन अलैकुम बिल मुमिनीन रऊफुर रहीम। रब करीम जल जलालहू तो फरमाए त एड़ो रसूल मूं तव्हां खे ॾिनो आहे जो सूरत ई तव्हां जी वठी करे दुनिया में तशरीफ फरमा थिया। अज़ीज़ुन अलैहि मा अनित्तुम, अव्हां जी जेका तकलीफ़ आहे जे तकलीफ़ में तव्हां पियो, इहा तकलीफ़ मुझे सुने नबी जे मथा गरी थी गुजरे। जह तकलीफ़ में तव्हां पियो मा अनित्तुम, जंहिंमें तव्हां जंहिं तकलीफ़ में पियो वञी, जेका तकलीफ़ तव्हां जी आहे या तव्हां जी तकलीफ़ न बल्कि मुझे सुने महबूब के तकलीफ़ अची रही आहे। अवां खे त ज़र्रे जी तकलीफ़ थींदी आहे, मुझे सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम के वह तकलीफ़ थी रही आहे। हरीसुन अलैकुम, अवां जी नेकी चाहण वारा आहिनि, जे मथा हिर्स करण वारा आहिनि त मुंहिंजी उम्मत जो नेकियूं घणियूं थी पवन,
मुझी उम्मत घणियों नेकियों करे, मुझी उम्मत नेकोकार होजे, मुझी उम्मत जा अल्लाह दर्जा बुलंद करे। हाणे हिरस दिसो मदीने वारे घोट जो, अंदाजो लगाई जो आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हिकड़ो असा के दस दिनो आहे त ईमान वारो सही जामे तिरमिज़ी शरीफ जे अंदर हदीस पाक आ। ईमान वारो ही हिकड़ो तवा अमल कयो, वो पान करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वो कलमो पाक बुधायो आहे, ला इलाहा इल्लल्लाह वहदहु ला शरीक लहू लहुल मुल्क व लहुल हम्द युहयी व युमीत बियदिहिल खैर व हुवा अला कुल्लि शैइन कदीर। यह दुआ मदीने वाले घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम से खाली। इन जो सवाब केतरो था बुधाए पान फरमाए तो ही दुआ तव्हां पढ़ो को अल्लाह तबारक व तआला तक ताके केतरो दर्जो दींदो। कतबल्लाहु लहू अल्फ अल्फी हसना, अल्लाह तबारक व तआला उन माण्हूअ खे 10 लख नेकियूं अता फरमाईंदो। सुभान अल्लाह। एतिरियूं नेकियूं रब करीम जल जलालू ने अता फरमाईंदो। अल्फ अल्फी हसना, 10 लख नेकियूं व महा अन्हु अल्फ अल्फी सय्यिअ, 10 लख हुंजा गुनाह बख्श फरमाईंदो। व रफ़अ लहू अल्फ अल्फी दरजा, 10 लख दर्जा हुंजा बुलंद फरमाईंदो। व बनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, जन्नत में अल्लाह ताला हुंजे ला हिकड़ो महल तैयार फरमाए छड़ी दो। हिकड़े कलमे पढ़ण सा, हिकड़ी दुआ पढ़ण सा अंदाजो लगायो ॾियण वारो दातार वठी ॾियण वारो मदीने वारो घोट न हुंजे खजाने में कर न हिन जी अता में कर आहे। सुस्त रुगो असां लगा वेठा आहियूं, असां नथा पढ़ूं। इहो हिकड़ो कलमा सही वडी वडो शान आहे। इहो कलमो पढ़ूं काथे असां भला? काबे जे पासे में बिही पढ़ूं तो पो नेकियूं मिली पढ़ण न सही, मस्जिद में अची पढ़ूं तो पो नेकी न। हिन जे लाइ हिकड़ो टाइम हिकड़ी जाइ खास आ, उन जाइ ते वनी पढ़ंदो तो पो ये नेकियूं मिलंदियूं। सही केड़ी जाइ आ? आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो जेको बाजार में दाखिल थे आई बाजार में पहुंचे वो बाजार में इहो कलमो हिकड़ो दफो पढ़े तो अल्लाह एडो वडो उनके इनाम अता फरमाईंदो। हाणे ॾिसो सोने नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो हिर्स ऐं उम्मत जे लाइ नेकी चाहण जो अंदाज़। साईं के खबर आहे जेकड़ा त माण्हू मस्जिद में वेंदा पोइ वेठा तस्बीहूं पढ़ंदा तिलावतूं कंदा सवाब मिलंदा, हिकड़ा अहिड़ा बि सदोरा हूंदा जेके मस्जिद जे वेझो ई न ईंदा, बाज़ारूं पिया घुमंदा। चल तूं बाज़ार ई घुम पर अहिड़ो तरीक़ो थो ॾसियाए जो इहो कलमो पढ़ंदो वञ त रब तोखे सवाब अता फरमाईंदो वञे। महरूम तू भी न थी। हरीसुन अलैकुम, तव्हांजी नेकी थो चाहे मुंहिंजो सुहिणो महबूब। बाज़ारूं घुमंदा वतो खाम खा पंहिंजो टाइम था विञायो बाज़ार घुमंदे घुमंदे जेॾीमहिल दाख़िल थियो न बाज़ार में इहो हिकड़ो दफ़ो कलमो पढ़ी छॾियो न, अल्लाह सुब्हानहू व तआला एतिरियूं नेकियूं एतिरा सवाब एतिरा दर्जा बुलंद करे। वबनल्लाहु लहू बैतन फिल जन्नह, हेॾा बाज़ार में घुमंदा रहो, सौदो मिले न मिले रब जन्नत में घर तव्हांजे लाइ तैयार करे। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, नारे हैदरी, तुझो पीर मुझो पीर जमायत अहले सुन्नत। बेटा सरकार से रहमतुल्लाहि तआला अलैहि जिन इरशाद फरमायो तबारो चाबियाब घणा
पर मुझो पुनो सिर सभिल चांगे ते चढ़ी करे कंदो बड़ विलियन मथा माजूरन हो त धरी दो हथड़ा साईं फरमान बात माणिक मट संदोम मुझो ऊंदाही में सोझरो हशर वेले हिसाब में छड़े ना वींदोम सारियो सड कंदोम कोई हारल के चधणी पढ़े मालिक मेहरबान आहिन करम नवाजी फरमाईंदा रब तो फरमाए तेरे सोने नबी सा दिल त लगाए दिस इने सोने महबूब सा मोहब्बत कर इन्हीं साण दिल होंदी तपो तव्हां जो ईमान भी रहंदो ला युमिनु अहदुकुम हत्ता अकून अहब्ब इलैहि मिन वालिदिही व वलदिही वन्नास अजमईन पान इरशाद फरमाया मो रसूल करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जनसा जैसी तई पंजे अब्बे अम्मा अहल औलाद बल्कि टोटल दुनिया जे इंसानन खां वधीक मोहब्बत न कंदा तैसी तई तव्हां जो ईमान कामिल को न थींदो ईमान जो कमाल इश्क मुस्तफा साण थींदो आ मोहब्बत हबीबे किबरिया साण थींदो आ उन ज़ात साण मोहब्बत कयो उन साण प्यार कयो अल्लाह जल जलालू फरमायो त हकीकी गाल ही आ असल गाल ही आ त मां तव्हां जो दोस्त आया मुझो सोनो रसूल भी तव्हां जो दोस्त आ पर 3 नंबर ते भी तव्हां के ॿिया भी दोस्त बुधाए थो छजा वल्लज़ीना आमनो उहे जनी ईमान आंदो ये मोमिन भी तव्हांजा दोस्त आहिनि हाणे मोमिनन जी अल्लाह ताला तारीफ़ फरमाई आहे केड़ा मोमिन वल्लज़ीना आमनु लज़ीना युक़ीमून अस्सलात व युतून अज़्ज़कात व हुम राकिऊन मोमिन तव्हांजा दोस्त आहिनि जेके निमाज़ी आहिनि ज़कात अदा करण वारा आहिनि ऐं झुकण वारा आहिनि रुकू करण वारा आहिनि इहे तव्हांजा दोस्त आहिनि इन्हनि सां पंहिंजी दिलि लॻा इन्हनि सां मोहब्बत कयो अल-ग़र्ज़ इन आयत करीमा जे शान नुज़ूल जे अंदरि उलमा इकराम केतिरा ई वाक़िया लिखिया आहिनि हिकिड़ो मारूफ़ ऐं मशहूर वाक़ियो शहंशाह विलायत मौला काइनात मौला अली मुश्किल कुशा करमल्लाह वजुल करीम जिनके मुंडी मुबारक वारो आहे नमाज के अंदर रुकू की हालत में साइल के पंजी मुंडी दिनी हुआ रुकू करे रहा हुआ मुंडी के तरफ इशारो कया वो साइल उहा मुंडी लाहे वयो अल्लाह तबारक व तआला फरमायो अवां जा दोस्त उहे मोमिन जेके नमाज कायम था कल खैरात कन था हालांकि आहिन भी रुकू में जी हालत में खैरात करे रहा है ज़कात अदा करे रहा है ज़कात मना मुराद ते आम खैरात आहे आम खैरात करे रहा है रहाहिन भी रुकू जे हालत में पो इनन सा पंहिंजी यारी लगा यानी रब तो फरमाए त अली तवां जो यार आहे अली सा दिल लगा ये तवाजा दोस्त है अली सा मोहब्बत कर इन्हनि सा प्यार कर सुभान अल्लाह इदा असांजो अक़ीदो आहे त अल्लाह जल जलालू पंहिंजे दोस्तन खे पंहिंजे वलियन सगोरन खे पंहिंजे तरफ खां अता सां कुव्वत अता फरमाई आहे
जेकॾहिं को बि माण्हू मदद जे लाइ उन्हनि खे सॾु करे त अल्लाह सुब्हानहू व तआला ओस ताईं सॾु पहुचाईंदो बा ऐं उनजी तवज्जो खे मबज़ूल बि फरमाईंदो बि आहे। ही ताक़त अल्लाह खे जेका उन्हनि खे अता फरमाई आहे त पोइ जॾहिं असां अल्लाह जे वलियनि खे मौला अली साईं खे सुने पीर दस्तगीर खे सॾु कंदा आहियूं। ही दस्तगीर जी मदद न बल्कि हक़ीक़त में अल्लाह जी मदद असां साण हूंदी आहे। ही मौला अली जी मदद न बल्कि हक़ीक़त में अल्लाह जी मदद असां साण हूंदी आहे। अल्लाह फरमात सां दिल लगाए। ॿियो सैयदना अब्दुल्लाह बिन सलाम रज़ी अल्लाह ताला अन्हु जेके यहूदी हुआ बाद में ईमान आंदा तो यहूदी उनका जुदा थी वया दोस्तियों टोड़े वया मिठियूं माइटियूं छॾे वया। सुने महबूब करीम जी दरबार में अची शिकायत कई तो साईं अकेलो रहजी वयो या मिट माइट भी वया दोस्त भी छॾे वया। जॾहिं तव्हां वटि आयो यहाँ तो हाणे अकेलो थियुसि मुंहिंजो हाणे दोस्त को भी ना हुन इहो शिकायत पेश कई। अल्लाह तबारक व तआला आयत नाज़िल फरमाई। छो परेशान थियो नबी जी दामन में अची करे दोस्ती जे लाइ परेशान। अल्लाह तो फरमात हाणे मां थो ॿुधायां त तुंहिंजा दोस्त कहिड़ा है। इन्नमा वलियुकुमुल्लाह तू नबी जो थिए अल्लाह तुंहिंजो थी वयो आ। तू सुने नबी जी दामन खे थामियो आ तो ईमान आंदो आ। हाणे अल्लाह तव्हां जो दोस्त आ जे रसूल ते कलमो पढ़ियव इहो भी तव्हां जो दोस्त आ। हो जेको रुकुअ जे अंदर मुंडरी पी थो खैरात करे इहो भी तव्हां जो दोस्त आहे। अल्लाह तबारक व तआला वल्लज़ीन जमा फरमायो आमनो ईमान जनी आंदो। उन्हीं वक्त में मोमिन कहड़ा हुआ सहाबी सगोरा अहल बैत रिदवानुल्लाह ताला अलैहि अजमाइन वे सब जो सब मोमिन आहिन। अल्लाह तबारक व तआला फरमाए पियो इहे तव्हां जे दोस्ती जा लाइक आहिन। मिठे महबूबन करीम जे सहाबा इकराम सा अहल बैत रिदवानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन साण मोहब्बत कयो इहे तव्हां जा दोस्त आहिन। हाणे मां अर्ज कयां त रब करीम जल जलालो बुधाए पियो एक तव्हां जो दोस्त अल्लाह बियो तव्हां जो दोस्त उन्हीं जो रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ऐं टियों तव्हां जा दोस्त मिठे महबूब जा सहाबा अहल बैत आहिन। ये तव्हां जा दोस्त आहिन ये तव्हां सां वफादार आहिन। इन्हनि बेवफाई सिखी ही कान्हे का। सोने महबूबन करीमन जी दरबार में परवरिशूं इन्हनि वरतियूं आहिन। आका करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजूं तवज्जोहूं इन्हनि खे ॾिनियूं आहिन। वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा व इन कानू मिन क़ब्लु लफ़ी ज़लालिम मुबीन। तोड़े जो पैरा गुमराही में हुआ पर सुने नबी जी जदा नजर पजी वैया एड़ी त नजर इन्हनि जे मथा रखी अथन जो इन्हनि जे दिलनि खे मुंहिंजे महबूब पाक बनाए छॾियो आहे। इन्हनि जो दिलियूं साफ़ करे छॾियूं आहिन। सहाबा इकराम जो दिलियूं पाक बनाए छॾियूं आहिन। अब बेवफाई ऐबा बेवफाई गुनाह आहे। अहद जे बारे में बेवफाई जे वफादारी जे बारे में भी क़यामत जे ॾींहुं सुवाल थींदो। अल ग़रज़ ये ऐब गुनाह आहिन। अल्लाह तबारक व तआला मिठे महबूबन करीमन जे निगाहनि सां सहाबा इकराम जे दिलनि खे हर ऐब खां पाक ऐं साफ़ बनाए छॾियो हुआ। हुन सां वफादारी अची वई हुननि वटि बेवफाई न आई ऐं उन्हनि जो शान एडो अल्लाह तबारक व तआला बुलंद फरमायो जो रब करीम जिखे असां सभई अर्ज़ कंदा आहियूं मौला राज़ी थी राज़ी थी राज़ी थी रब राज़ी थी। पर रब करीम जल जलालू सर्टिफिकेट पंहिंजी रिज़ा जो नाज़िल फरमायो रज़ियल्लाहु अन्हुम व रज़ू अन्हु। अल्लाह तबारक व तआला सुने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा सां राज़ी थी वयो ऐं ही भी अल्लाह सां राज़ी थी वया आहिन। सुभान अल्लाह। हर सहाबी नबी हर सहाबी नबी ताजदारे खत्म नबूवत ताजदारे खत्म नबूवत
अल्लाह सुब्हानहु व तआला इरशाद फरमायो अल यौमा अकमलतु लकुम दीनकुम व अतममतु अलैकुम निअमती व रदीतु लकुमुल इस्लाम दीना। ओ मुझे सुने महबूब जा सहाबियो, अज मु तव्हां जो दीन पूरो करे छजो, तव्हां मां पंहिंजूं नेमतूं तव्हां जे मथां तमाम करे छजूं आहिनि ऐं मां तव्हां सां राज़ी थी वियो आहियां जो तव्हां दीन इस्लाम क़बूल कयो आहे। अल्लाह तबारक व तआला उन्हनि जे लाइ रिज़ा जो सर्टिफिकेट पिथो नाज़िल फरमाए त सुने महबूब जे सहाबा इकराम सां अल्लाह राज़ी आहे। वकुल्लम वअदल्लाहुल हुस्ना, ऐं अल्लाह तबारक व तआला हर सहाबी साण जन्नत जो वाइदो कयो आहे। हर सहाबी साण जन्नत जो वाइदो फरमायो आहे, राज़ी भी थी वियो आहे ऐं अल्लाह तबारक व तआला इन्हनि खे जन्नत जो भी इन्हनि साण वाइदो फरमायो। असां जन्नतूं तलब कंदा आहियूं पर जन्नत खुद इन्हनि सहाबन सगोरन जी मुश्ताक हूंदी आहे। जन्नती जन्नती हर सहाबी बेशक जन्नती आहे। बाज़ रिवायात जे अंदर आया, बाज़ रिवायात जे अंदर जन्नत भी अर्ज करे थी अल्लाह तो न मूंखे माण्हुनि जे लाइ ख़लकियो आहे, तैयार कयो आहे। को हिकिड़ो त मूंखे ॾेखार, मां पे त ॾिसां त मूं में रहंदा केर आहे, केर रहंदा मूं में, को हिकिड़ो भी त ॾेखार मूंखे। सुभान अल्लाह। अल्लाह सुब्हानहु व तआला जन्नत खां उहे पर्दा परे कया, जन्नत जी नज़र सिधो सैयदना बिलाल जे मथां वञी पई आहे। या अल्लाह ही छा रब फरमायो मां इन्हीं जे लाइ जन्नत ठाही आहे। अल्लाहु अकबर। जन्नत भी खुदा जी जन्नत आहे, अल्लाह जे बानहन जे लाइ, अल्लाह जे बानहन जो मकाम आहे। वो समझन था, जन्नत भी समझे थी ये बिलाल आम बिलाल ना है, ही बिलाल मदीने वारे घोट जो को अण मयो लाल आहे। जन्नत आशिक थी पई, बोला जल्दी मुखे दे तो मां पान वट रहा यहाँ। न मुझे सोने महबूब जो बांगो आहे, जल्दी तो तोखे कोन ॾींदासीं असां। सुभान अल्लाह। किसो ड्रिगो आहे। बहरहाल मां अर्ज़ तो कयां त जन्नत उन्हनि जे लाइ मुश्ताक आहे, जन्नत तलब करे रही है। मिकदाद मुखे दे, सलमान मुखे दे, मौला बिलाल मुखे दे। मदीने वारे घोट फरमत जन्नत मुझे साहबन मजा टिन जे लाइ मुश्ताक आहे। दुआऊं भी थी घुरे, मौला ये मुखे दे, मुखे दे। इन्हनि जो को मकाम आ, मर्तबो आ। सुने महबूब जा सहाबी सगोरा अबा इन्हनि महबूबन के आसानी सां तो कोन माणियो हुओ। असां तो घर में जावासीं तो मुसलमान जे घर में कलमा बुधासी, मौलवी जी पांग बुधीसी, दुका खाराया, नानी बिस्मिल्लाह सुमारी बिस्मिल्लाह, उथारी सुमारी बिस्मिल्लाह, अमर जी जल ठंजा दिनी बिस्मिल्लाह, भेण खयो बिस्मिल्लाह। असां तो कलमा बुधंदा आयासीं, बिस्मिल्लाह बुधंदा आयासीं। असां के तो घर में ईमान मिलियो, पर हिनने सहाबन सगोरन के जो ईमान मिलियो हजरत बिलाल खां तो पुछा कयो, हजरत मिकदाद खां तो पुछा कयो, हजरत सलमान खां तो पुछा कयो, हजरत अबू बकर सिद्दीक खां तो पुछा कयो, हजरत उस्मान गनी खां पुछा कयो, जंहिंखे पंहिंजे चाचे 2 महीना कोठी जे अंदर बंद करे मुसलसल दूहो ॾिनो त ईमान त फिरी वई। लेकिन सैयदना उस्मान गनी फरमान ही तुझो दूहो छा कंदो, तुझा जो दूहो मुझे नक में विझ, पर मुझे रग रग जे अंदर मुहम्मद ही मुहम्मद पियो निकरंदो।
लब्बैक या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह, लब्बैक 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 या रसूल अल्लाह। जिंदाबाद जिंदाबाद जिंदाबाद। अब दुखन सा यार मिलो हो उनके, तकलीफूं बर्दाश्त कयूं हुआ, दुख ॾिठा हूं दुख। सैयदना अम्मार बिन यासिर रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन के तरह तरह जो तकलीफों ॾिनऊं, संदन बाबा साईं के तरह तरह जो तकलीफों ॾिनऊं, संदन अम्मड़ जीजल साईं के तरह तरह जो तकलीफों ॾिनऊं। अम्मड़ जीजल के एतिरियूं तकलीफों ॾिनऊं, अम्मड़ जीजल जे पेरनि में रसा ॿधी करे मस्त उठनि जे पेरनि में पोइ हिकिड़े पेर जो रसो हिकिड़े उठ जे पेरनि में, ॿिए पेर जो रसो ॿिए उठ जे पेरनि में, हिकिड़े उठ के हिकिड़े पासे ड्रोड़ायूं, ॿिए उठ के ॿिए पासे ड्रोड़ायूं। छा तकलीफ़ उन्हनि बर्दाश्त कयूं, लेकिन पोइ भी ज़ुबान ते रसूलुल्लाह जो कलमो पाक जारी लॻो पियो आहे। सैयदना अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन के तरह तरह जो तकलीफ़ों ॾिनऊं, लेकिन सैयदना अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन हमेशा कलमे पाक जी तलवार, कुरान पाक जी तलवार लाईंदा रहिया। कुफार तंग थी करे चयूं त हाणे अम्मार के अहिड़ी तरह दर्दनाक अज़ाब सां ख़त्म करे छॾियो जो वरी ॿिए कंहिंखे जुर्रत ई न थिए कलमे पढ़ण जी। पोइ बाह पारी वई, सैयदना अम्मार साईं के काबू कयो वियो, हथ पेर उन्ही जा ॿधा विया। हाणे अम्मार के वठियो पिया वञनि त बाह जे अंदर उछलाए साड़े इन्ही के ख़त्म करे छॾियो। हज़रत अम्मार साईं के जीअं जो मथे पंहिंजे घरां खयो। सैयदना अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु खे ॿुधाइनि बि पिया तोखे बाह जे अंदर साड़ींदासीं, कलमे के इनकार, कलमे जो इनकार कर, दीन इस्लाम जो इनकार कर। लेकिन सैयदना अम्मार साईं फरमाइनि पिया कॾहिं भी मुंहिंजे दिल ज़ुबान मंझां कॾहिं भी कलमे जे ख़िलाफ़ को भी लफ़्ज़ को निकिरंदो। अलग़र्ज़ त मुंहिंजा दोस्तो सैयदना अम्मार जे जिस्म मुबारक जे मथां अहिड़ा के भी आसार ज़ाहिर न हा जो बाह खां डिॼंदो हुजे। जॾहिं दुश्मननि कहले, जॾहिं ॿाहिरि आंदो, बाह जे वेझो आंदो, सैयदना अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु पोइते लवणो हयो आहे त पोइ जेके कॾी पिया वठी हलनि ज़ोर सां चमाट वहाए कढी काॾे हली ॾिसी रहियो आहे। हज़रत अम्मार जे अखियुनि मंझां लुड़क किरी पिया। माण्हुनि चयो त हाणे बाह खां टिनो आहे, लेकिन हज़रत अम्मार साईं पिया फरमाइनि मां बाह खां नथो टिरियां, मां मौत खां नथो टिरियां, बल्कि मां लवणो थो हणां त मन आख़िरी यार जो दीदार अखियूं करे वठनि। सुभान अल्लाह। ये अखियूं ने यार जे दीदार जे लाइ मुंतज़िर आहिनि त आख़िरी दफ़ो सुणे जो मां दीदार करे वठां। सहाबा सगोरा रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमाइन जे ज़िंदगी जो मक़सद ही हुब्बे हबीबे किबरिया है। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिनजे ॾिसण जे लाइ बार बार लवणा हणी रहिया आहिनि। हिकिड़े पासे चमाट लगे थी, ॿिए पासे लवणा था हणनि, ओॾां चमाट लगे थी, वरी ॿिए पासे लवणा था हणनि। सैयदना अम्मार रज़ी अल्लाह ताला अन्हु जिन खे बाह जे वेझो वठी विया, ओचितो मदीने वारा घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम भी उतां गुज़र फरमायो। सैयदना अम्मार साईं जी नज़र मथां पइजी वई। हाणे दिल के आथत पियो जे त हाणे परेशानी जी ज़रूरत न आहे, यार जो दीदार थी वियो, हाणे जान वञे त वञे हली। पर महबूब भी एॾा मेहरबान, जीअं जो ॾिठो त हाणे अम्मार के मथे खयो अथनि, हाणे बाह जे अंदर उछलाए रहिया आहिनि। हबीबन करीमन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन न अम्मार सां ॻाल्हायो, न कुफ़ार सां ॻाल्हायो, बल्कि पाण इरशाद फरमायो त या नार कूनी बरदं व सलामन अला अम्मार कमा कुंती बरदं व सलामन अला इब्राहीम। ओ बाह जिया
इब्राहिम जे लाइ थधी थी वई हुई इए मुझे इब्राहिम जे लाइ थधी ऐं सलामती वारी थी वञ जाए। काफिरन बाह जे अंदर उछलायो लेकिन बाह मंझा तासीर सारण वारो खत्म थी वयो। हजरत अम्बार जे वार के भी बाह हाणे न पी वठे। अबा एतरे कदर यार सा मोहब्बतूं कयूं हबीबन करीमन सा निभायूं ओ अल्लाह दर्जा भी उन्हनि के एडा ही वडा अता फरमाया। रिजा जा सर्टिफिकेट पे नाज़िल फरमाए ऐं अल्लाह सुब्हानहू व तआला उन जो दीन कामिल पे फरमाए। हत्ता के रब करीम जल जलालु इरशाद फरमायो वमा कानल्लाहु लियुदीअ ईमानकुम। अल्लाह ताला एड़ो ना है जो तव्हांजा ईमान ज़ाया करे। अल्लाह ताला तव्हांजे ईमान जी भी हिफाजत करण वारो आ छो जो इन ईमान में मुझे महबूबन करीम जो मेहनतूं आहिनि। हबीब करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन पंहिंजे जान जो खून ॾेई करे तव्हां ताईं ईमान पहुचायो आहे। पंहिंजा जान निसार साथी शहीद कराए तव्हां ताईं ईमान पहुचायो आहे। मुंहिंजा दोस्तो अल्लाह सुब्हानहू व तआला सहाबा इकराम रिदवानुल्लाहि तआला अलैहिम अजमाइन जे ईमान जी भी हिफाजत फरमाए पियो। ऐं रब करीम जल जलालु इरशाद फरमायो उलाइका कतब फी कुलूबिहिमुल ईमान व अय्यदहुम बिरूहिम मिन्हु। ओही अल्लाह जल जलालु इन्हनि जे दिलनि जे अंदर ईमान पाण रब लिखण वारो आहे। सुभान अल्लाह। जे दिलनि में अल्लाह ईमान लिखियो हिफाजत भी अल्लाह करे रहियो आहे। ऐं रब करीम जल जलालो फरमायो मां अल्लाह इन्हनि जे रूह साण यानी पंहिंजी ताक़त साण इन्हनि जी ताईद करे रहियो आहियां। नारे तकबीर, नारे रिसालत, नारे तहकीक, बैत मत नारे हैदरी। तुझो पीर मुझो पीर दरबार आलिया बियर शरीफ जमायत अहले सुन्नत उलमा अहले सुन्नत। हाणे इन्हनि जी अल्लाह सुब्हानहू व तआला पंहिंजे तरफ खां ताईद ऐं कुव्वत अता फरमाए रहियो आहे। हाणे सहाबा इकराम सां अल्लाह जी एडी वडी ताईद आहे। सैयदना ही मिसाल ॾिसो सैयदना अबू उबैदा बिन जर्राह अमीनुल उम्मत रज़ियल्लाहु तआला अन्हु रोम मुल्क में लश्कर वठी वया सैयदना फारूक आजम साईं जे दौर में मुख्तलिफ किला पाण फतह फरमायो। आखिर हिकड़ो एड़ो किलो हुओ जो फतह न पियो थी सके। खोड़ वक्त गुजरी वयो। सैयदना अबू उबैदा बिन जर्राह पंहिंजे सहाबन के पंहिंजे साथिन के इरशाद फरमायो साथियो खोड़ ॾींहं थी विया ही किलो फतह नथो थिए। अर्ज कैसे किलो मजबूत आ वो बाहर निकरन कोन था वो मथा चढ़ी था हमला कन असां हेठ वेठा आहियूं। पाण फरमाए तो सॼो असर किले जो आहे। हाउ साईं पाण फरमायो पोइ पाण टोलियूं मुक़रर कयूं सुभाणे फजर नमाज तो 10 माण्हुनि के वठी हिते पढ़जाए तू सुभाणे फजर नमाज 15 माण्हुनि के वठी हितां पढ़जाए यानी किले जे चौधारी माण्हू मुक़रर फरमाए। पोइ नमाज खां बाद हथ हथन में ॾेई हल्को ठाहे किले के चौधारी फिरी पीजो पोइ मां कंदुसि ला इलाहा इल्लल्लाह जो जिक्र तव्हां भी मुसां गॾी हो जिक्र कजो गॾजी कजो पर ज़रबन साण जिक्र कजो। पोइ सभई सहाबी सगोरा हज़रत अबू उबैदा बिन जर्राह जे चवण सां हथ हथन में ॾेई करे किले जे ॿाहिरां बीही करे वो ज़रबन सां ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ये ज़रबन सां जरमल न ये ज़रबन सां जिक्र फरमायो न ये जिक्र कंदा वञो एडो मजबूत किलो हेठ जमीन में दबदो वने तात सजो किलो पुरजा पुरजा थी जमीन के अंदर गायब थी वयो। न तोफ हलाणी पई न रॉकेट लंचर लगाणो पयो न बम हाणो पयो। अल्लाह ताला फरमात मां ताईद थो कया पांजे मां थो ताकत जान मुझो नालो था वठन
मुंहिंजी ताक़त आहे सहाबन सगोरन खे। सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह तआला अन्हु फतह फारिस, सुभान अल्लाह, ईरान के फतह पे फरमायो, फारिस के फतह पे फरमायो, ईरान के फतह कंदा 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 फारिस हो, दजलो भी फारिस में हो, बगदाद भी उन वक्त में फारिस में हो। फारिस जे बादशाह ने माण्हू ॾिठो त ही मुसलमान असां खे कोन छॾींदा, हाणे दजलो दरिया क्रॉस करे परे पासे हलिया वञूं, बाक़ी ही मुल्क इन्हनि जे हवाले कई। सभई कुफार पहलवान सब ओॾां भॼी वई। अबा रुस्तम पहलवान जो नालो ॿुधो अथव? रुस्तम जो नालो ॿुधो अथव? रुस्तम पहलवान वॾो मशहूर आहे। माण्हू मिसाल ॾींदा आहिनि त भाई वॾो को रुस्तम आहे, पहलवान आहे, वो काफिर हो। रुस्तम नालो न रखो, वो काफिर हो, दीन जो दुश्मन हुओ। रुस्तम नालो न रखो। बहरहाल वो रुस्तम पहलवान भी उन्हनि जे अंदर हुओ। फारसिन सां गॾु उन्हें के भी ताकत नहीं तो मुसलमान सां मुकाबलो करे सके। बहरहाल ये भजी दजले दरिया खां ॿिए पासे हलिया विया। जेतिरियूं बि ॿेड़ियूं हिन पासे बीठलियूं सभु ॿेड़ियूं होॾे काहे विया। हिकु ॿ का पुल ही उहे पुलूं बि सभु टोड़े छॾियूं त जीअं हाणे मुसलमान महबूब जा सहाबा असां ॾे न अचनि। हजरत साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु 60,000 जो लश्कर काहे दजले ते पहुता। 60,000 माण्हुनि जो लश्कर दजले जे किनारे। माण्हू जो सही ॿेड़ी बि कान्हे का, पुल बि कान्हे, परते कीअं क्रॉस थींदासीं? ऐं जेकॾहिं परते वञूं त असांखे अञा वॾी ताक़त हुअणु खपे, छो जो दुश्मन सभु हींअर गॾु थी विया आहिनि, उन्हनि खे वॾी ताक़त आहे। पाण फरमाए त न, दुश्मन असां खां ड्रिनो आहे। जे हुनखे ताक़त हुजे हा त पुल कान टोड़े हा, ॿेड़ियूं कोन साड़ाए हा, वो बेड़ियूं भॼाए वियो, कहराए वियो, पुलूं टोड़ाए वियो। हू असां खां ड्रिजे थो त कंहिं ज़रिए ही महबूब जा सहाबा पहुता त असांजो ख़ैर न आहे। जॾहिं हिननि खे ख़ौफ़ अल्लाह विधो आहे त पोइ पोइते पैर नाहे हटाइणो। चईसीं एॾो वॾो दरिया बि थो वहे, असां कीअं क्रॉस कंदासीं? पाण फरमात जीअं मां चवां तीअं कजो, दरिया क्रॉस करे वेंदासीं। सही चओ। पाण फरमात प्यादल आॾो सफ़ ठाहियो, प्यादल सफ़ ठाही। फरमातो उन खां बाद घोड़े वारनि सफ़ ठाहियो, फरमातो उन खां बाद उठन वारा सफ़ ठाहियो, खचरन गॾहन वारा उठ सभिनी खे सफ़न में बिहारी। पोइ पाण दजले जे कपर ते बीही करे दरिया सां ॻाल्हायूं। दजला साद बिन अबी वक्कास आहियां, रसूलुल्लाह जो खादिम गुलाम आहियां। फारूक आज़म उमर पुट ख़त्ताब जे हुक्म सां आयो आहियां। अल्लाह जे दीन खे बुलंद करण जे लाइ जेकॾहिं इहा ॻाल्हि सची आहे त पोइ मां पंहिंजो सॼो लश्कर तुंहिंजे मथां काहे वेंदुसि। असांजे लश्कर जे कंहिं माण्हू कंहिं सुवारी खे त तकलीफ़ न ॾिजाए, पर असांजे लश्कर मंझां कंहिंजी का शइ बि न खणजा। ईअं चई सैयदना अबी वक्कास इशारो कयो, हलिया अचो। सैयदना साद बिन अबी वक्कास रज़ी अल्लाह ताला अन्हु बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम हीअं जो कदम मुबारक पानी जे मथां रखे मथां हलंदा वञनि। अबा उठ मथां, घोड़ा मथां, 60,000 लश्कर पानी जे मथां पियो हले। रब तो फरमाए त मुंहिंजी ताईद गॾु थन, मुंहिंजे नबी जी गुलामी कयो, मुंहिंजी ताईद गॾु थन। मथां क्रॉस कराए विया। पाण फरमा तकड़ न कजो, अॻिते न वञजो। सभु हिते गॾु थियो, सभु गॾु। बाक़ी जी का शइ किरीत न आहे, जांच कयो न सही कान किरिया, बस जांच कयो। हिकिड़े चयो ठिकर जो प्यालो हो सो किरी पियो मूंखां। पाण फरमा दजला मूं तोखे चयो हो त असांजी का बि शइ न खणजा, वापस कर। ठिकर जो प्यालो बुडल पानी में हेठि पियल।
उता पाणे से मथे तो निकरे अचे तरंदो तरंदो सिधो किनारे ते पाण फरमाए बा खण पंजो प्यालो। वाह मुझे सोने नबी जे सहाबा जो शान। रब तो फरमाए तो इन्हनि सां यारी रखो न, इन्हनि सां दिल लगायो, इन्हनि सां मोहब्बत कयो, इन्हनि सां प्यार कयो, इन्हनि सां तव्हां प्यार कयो तो रसूलुल्लाह सां प्यार कयो। खुद मदीने वारे घोट सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन इरशाद फरमायो मन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम, जेको मुझे सहाबा सां तो मोहब्बत करे सो मुंहिंजी मोहब्बत जे करे ही इन्हनि सां मोहब्बत थो करे। वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम, जेको इन्हनि सां तो बुग़्ज़ रखे वो मुंहिंजो मुजण त मूं सां बुग़्ज़ करे रहियो आहे। इन्हनि सां मोहब्बत मदीने वारे घोट सां मोहब्बत आ, मदीने वारे साईं सां मोहब्बत अल्लाह सां मोहब्बत आहे। इन्हनि सां दिल लगायो, इन्हनि सां प्यार कयो, इन्हनि जी गुलामी कयो, हिते भी बेड़ा पार कबर क़यामत जे अंदर भी अल्लाह सी तव्हांजा बेड़ा पार फल चओ सुभान अल्लाह। हजरत बेटाई सरकार सही रहमतुल्लाहि ताला अलैहि जिन इरशाद फरमायो त जोड़े जोड़ जहान जी अदा पाण कयई परबार तहादी हामी हाशमी सरदारे सरदार सुहे सहाबन सथ में मज मस्जिद मणियादार पोचा रही चंगा चौधार हुआ है कांदा हबीबसी हुआ है कांदा हबीबसी मुजब हिब्ब मिठा मन ठार सिद्दीक सादिक सिद्दक में संदो यार गार उमर अदालत अगरो उस्मान इज्जत बार कादिर कया कुर्बजा अली असी इकरार यारो जन्नती जिनसार हसन मीर हुसैन सुभान अल्लाह सुभान अल्लाह जल जलालु पे इरशाद फरमाए इन्हनि सां मोहब्बत कयो। जॾहिं इन्हनि सां मोहब्बत कंदासीं इंशाअल्लाह ताला सां कामयाब थी वेंदासीं। वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीना आमनू, अल्लाह सुब्हानहु व तआला इन आयत का अग में इरशाद फरमायो हे माइदा सूरह जी 55 आयत 56 आयत अल्लाह सुब्हानहु व तआला पे इरशाद फरमाए वमन यतवल्लल्लाह व रसूलहु वल्लज़ीना आमनू, जे अल्लाह सा दोस्ती कई मोहब्बत कई उन्हीं जे रसूल सा ईमान वारन सा फ़इन्न हिज़्बल्लाहि हुमुल गालिबून। अल्लाह फरमाए तो वो बेशक ये अल्लाह जो लश्कर आहिन ऐं सभिनी जे मथा गालिब रहंदा। ओए अल्लाह जो लश्कर आहिन, सहाबा अल्लाह जो लश्कर आहिन जिन इन्हनि सां मोहब्बत कई सो इन्हनि सां मिली करे उहे मोहब्बत करण वारा भी खुदा जा लश्कर बणजी विया आहिनि। ज़मानत जे चाही अपनी दिहाड़े क़यामती, ज़मानत जे चाही अपनी दिहाड़े क़यामती, गुलामी कबूल कर तो नबी दे गुलाम दी, नबी दे गुलाम दी। सुभान अल्लाह। न कर जिंदगानी ज़ाया अदा देख भाल तू, घड़ियां चार पल खुदा दे वली नाल जाल तू, वली नाल जाल तू पिछे सुध पो सही सारी हलाल हराम दी, गुलामी कबूल कर तू नबी दे
गुलाम दी नबी दे गुलाम दी असादी निगाह पौंदी अञा मस ज़मीन ते इन्हां दी निगाह वेंदी अर्श परी ते अर्श परी ते घर बैठे करें दे जियारत बैतुल हराम दी बैतुल हराम दी गुलामी कबूल कर तो नबी दे गुलाम दी नबी दे गुलाम दी दुनिया बेवफा कणू यामीन मोड़ तू जको ते कुची करे जी उन्हीं नाल जोड़ तू उन्हीं नाल जोड़ तू आई फस्कुरूनी आयत इलाही अंजाम दी इलाही अंजाम दी गुलामी कबूल कर तो नबी दे गुलाम दी नबी दे गुलाम दी आखिरी दफा मैंने कद पढ़ायो अल्लाह करे सी तो सबने दी जमानत थी जमानत जे चाहे अपनी जमानत जे चाहे दिहाड़े कियामती दिहाड़े कियामती गुलामी कबूल कर तो नबी दे गुलाम दी नबी दे गुलाम दी सुभान अल्लाह नारे तकबीर सुभान अल्लाह यार शरीफ देखो थकजी पियो सॼो महीनो यारी पढ़ियो तो थकजी पियो आहियां अल्लाह सी तव्हांखे आबाद कंदो रब करीम ख़ुशि कंदो सलामत रखंदो सभई सोने पीर दस्तगीर जा मुरीद आहियूं अल्लाह कंदो त हिते बि उते उन सां कढो